अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में वली कार यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु इमरान ख़ान साहब सां जेको आहे उहो ताज़ियत लाइ जमात इस्लामी जा अयादत लाइ जमात इस्लामी जा अमीर जेके आहिनि उहे सिराजुल हक़ साहब हुते पहुता। मुलाक़ात थियण खां पोइ जेके ॿाहिरि ॻाल्हियूं आयूं उन में इहो आयो त हिकिड़ो त इमरान ख़ान साहब इहो चयो त यार आर्मी चीफ जी अपॉइंटमेंट जेका आहे उहा अहिड़ो वॾो मसइलो आहे त कोई कुझु थो ॻाल्हाए, कोई कुझु थो ॻाल्हाए। जमात इस्लामी जे अमीर साहब चयो त आर्मी चीफ जी अपॉइंटमेंट जेका उहा सीनियरिटी जे हिसाब सां थियणी आहे। बक़ाया ॻाल्हियूं त थियूं, पर उन्हनि हिकिड़ो रंज बि ज़ाहिर कयो त यार मुंहिंजी गवर्नमेंट हुजण जे बावजूदि पंजाब में मुंहिंजे ख़िलाफ़ु अटैक जेको थियो आहे उनजी FIR मां नथो कढाए सघां। जी, इमरान ख़ान साहब कल्ह खां वठी जेको टियों ॾींहं खां वठी आर्मी चीफ जी मुक़ररी जे नए आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां पहिरीं चयूं त हीउ $1 बिलियन जो सुवालु आहे। सहाफ़ियुनि पुछियो त केरु थी एक्सटेंशन अगरि बाजवा साहब वठे, पोइ चई त मूंखे हाणे का दिलचस्पी न रही आहे, केरु बि थी वञे। कल्ह इहो बि चई, अॼु चए पियो त हाणे ज़ाहिर आहे केरु कुझु पियो चए, केरु कुझु पियो चए। माना इमरान ख़ान साहब जहिड़ो कर नए चीफ जी मुक़ररी में जेको हू चाहे पियो त संदसि पंहिंजी राय ऐं ख़्वाहिश शामिलु थिए, उहा शायदि आसिरो न पियो मिले इमरान ख़ान साहब खे। त इमरान ख़ान साहब उन पासे खां दिलि हारे वेठो आहे, दिलि लाहे वेठो आहे त को नए चीफ जी मुक़ररी में इमरान ख़ान साहब जी राय खे शामिलु कयो वेंदो। उन ॻाल्हि तां चढ़ो करे हथु खणी वियो आहे ख़ान साहब। पोइ कल्ह ख़ान साहब इहो बि चयो त ठीकु आहे, मां त साल में इलेक्शन लाइ इंतज़ारु करे वठंदुसि। जी हा, माना अगरि नथा करायो त जहिड़ो न आहे, भले साल इंतज़ारु करे वठंदासीं। यानी सोली सिंधी में त पोइ जेको चवनि पिया त हीअं, पर चई त मुल्क जी मईशत जेका आहे उहो इहो नथी अफोर्ड करे सघे। ऐं त साल खां पोइ बि इलेक्शन लाइ तयारु आहियां। सो आर्मी चीफ जी ॻाल्हि तां साईं थोरो मुंहिंजे लॻे थो दिलि हारे वेठा आहिनि। लॻे थो त साईं खे इमरान ख़ान साहब खे इहो महसूसु थिए पियो त तकड़ी इलेक्शन वारे जेको संदसि मुतालबो हो उहो शायदि न पूरो थिए, तंहिंजे करे हू ज़हन ठाहे पियो त अगरि ठीकु आहे साल बि हलणो पियो त साल हली वेंदासीं। ऐं जेका मतिलबु हीअ जेका ॻाल्हि बेवसी जो इज़हार बि कयूं त भई पंजाब में मुंहिंजी हुकूमत आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी जी FIR नथो कटाए सघां। बेसिकली ख़ान साहब जेको ठीकु आहे, असांजे मुल्क जा हिकिड़ा पंहिंजा डायनेमिक्स आहिनि न। हीअ को अमेरिका, यूरोप या अहिड़ो को मुल्क न आहे जिथे अवामी राय खे ॾिसी करे फ़ैसिला हुकूमतनि जा या मुल्क जा थियनि। हिते अवामी राय कुझु बि हुजे, इन करे इमरान ख़ान बि सोचियो त उन अवामी राय जेका आहे तमामु शदीद ट्विटर ते ऐं ट्रेंड्स हलनि पिया फेसबुक ते ऐं हिननि ते जेका, ऐं उहे बि जेका सपोर्ट इमरान ख़ान खे हुई बैलेट में बि नज़र आई पाण खे त बाई इलेक्शन जो खटियो। त इमरान ख़ान इहो शायदि सोचियो हो त हीअ जेका भरपूर अवामी राय आहे ऐं हिन खे रोडनि ते आणे ऐं हुन राय खे ऐं ताक़त में तब्दील, यानी अञा हुनजो फिज़िकल प्रेशर क्रिएट कयां। हीअ मॉरल प्रेशर हूंदो आहे। ॾिसो, अवामी राय खे मुल्कनि में, असांजे मुल्क में 11 साल आमरियतूं रहियूं, अवाम छा पई सोचे, कंहिंखे परवाह हुई छा? बसि हले पियो। अमेरिका बहादुर चाहे पियो, बसि हलनि पिया। असां वटि ज़ियाउल हक़ बि हलंदो रहियो, ॿिया बि हलंदा रहिया। इवन यहिया ख़ान मुल्क टुटी पियो तॾहिं बि चाहे पियो त बाक़ी मुल्क जो सदर रहे। ख़्वाहिशूं त डिक्टेटरनि जूं पंहिंजियूं हुजनि थियूं। त असां वटि अवामी राय जेका आहे उहा काफ़ी नथी हुजे फौरी फ़ैसिला करण लाइ। देर ब देर उहो फ़ैसिला अवामी राय कराईंदा आहिनि, पर फौरी फ़ैसिले लाइ अवामी राय खे त इमरान ख़ान सोचियो त हाणे अवामी राय खे अवामी ताक़त जो बि रूप ॾेखारिजे, यानी स्ट्रीट पावर ॾेखारिजे। ऐं बैलेट पावर ॾेखारे चुको आहियां, हाणे स्ट्रीट पावर ॾेखारिजे। उहो ख़ान साहब सां वरी हीउ जेको हादसो थी वियो त हिकिड़ो मैसेज बि वियो ख़ान साहब खे त बसि हाणे हिकिड़ी हद थींदी आहे शयुनि जी। त ख़ान साहब हाणे थोरो फ्लैक्सिबिलिटी, माना इहो जुमिलो कल्ह बि पाण थोरो घणो डिस्कस कयो त जॾहिं इमरान ख़ान चए थो त जमहूरी क़ुवतनि लाइ मूं वटि दरवाज़ा खुलियल आहिनि, त कहिड़ी जमहूरी? हिकिड़ी जमात इस्लामी अची मिले वरितो। मतिलबु अगरि ठीकु आहे, जमात इस्लामी हिकिड़ी पॉलिटिकल फोर्स आहे, लेकिन छा बसि इन लाइ दरवाज़ा खोले वेठो इमरान ख़ान? जमात इस्लामी त उअं ई एंटी इमरान त हुई कोन, न PDM जो हिसो आहे। त छा इमरान ख़ान, त तसवुरु कयो न, इमरान ख़ान साहब टेबल ते वेठो आहे, डायलॉग थियनि पिया, हुनमें इमरान ख़ान साहब जे साॼे पासे ते नवाज़ शरीफ़ वेठो आहे, साम्हूं जेको आहे ज़रदारी साहब वेठो आहे, ॿिए पासे मौलाना फज़ल रहमान वेठो आहे, पोइ ख़ालिद मक़बूल सिद्दीकी वेठो आहे, जेको आहे ज़ाहिर PDM में सभु पार्टियूं आहिनि न। हू पंहिंजो बलूचिस्तान या मेंगल वारा त वरी ठीकु आहिनि, हू जेके ANP जंहिं ते वॾी तनक़ीद कंदो आहे, ML वली साहब वारा वेठा आहिनि। त हाणे इमरान ख़ान साहब सां ग्रुप फ़ोटो जिथे मुलाक़ात खां पोइ हिकिड़ो ग्रुप फ़ोटो निकिरंदो आहे त इमरान ख़ान लाइ, पर चए थो त जमहूरी क़ुवतनि सां ॻाल्हाइण लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि।
सो ख़ान साहिबु हिन महिल हिकिड़ो डिफेंसिव ते वियो आहे। हू जेका हिकिड़ी फरमाइश थी रही ॿिन्ही कप्ताननि खां, यानी पाकिस्तान क्रिकेट टीम जे कप्तान जेको आहे बाबर आज़म खां बि फरमाइश थी रही त कप्तान साहिबु थोरो पंहिंजो ऑर्डर हेठि करे वठो, ओपन ते न पिया हलो त तव्हां 1 डाउन या 2 डाउन ते हेठि लही अचो बैटिंग ऑर्डर में। ख़ैर अॼु हुन त इहो पंहिंजो अॼु स्कोर ठीकु करे वियो तंहिंजे करे बाबर हिन पाकिस्तानी क्रिकेट टीम जे कप्तान खां त फरमाइश जेका आहे हाणे कोन शायदि गुज़र न थींदी, लेकिन जेको PTI जो कप्तान हो इमरान ख़ान साहिबु उनखां फरमाइश थी रही त बाबा थोरो झको थियो हेठि लही अचो। त बाबर आज़म त हेठि न लथो बैटिंग ऑर्डर में, पर लॻे थो इमरान ख़ान साहिबु थोरो हेठि लथो आहे। सुठी ॻाल्हि बि आहे, शयुनि खे नॉर्मलाइज़ कजे, पॉलिटिक्स खे पॉलिटिक्स रहणु ॾिजे, क़बीलाई तकरार में तब्दील न थियणु खपनि, सियासत सियासी पार्टियुनि ऐं क़बीलनि में फ़र्क़ु हुजणु खपे। तो उहा थिए पई। बाक़ी इमरान ख़ान साहिबु ॾिसो हीअ जेकी ॻाल्हियूं करे थो न, हाणे अंदरूनी कहाणी आहे, ॾिसो सच सुभाणे PTI वारा तरदीद कनि त भले कनि, लेकिन मीडिया में हले पई त सही सदारती निज़ाम जो ऑप्शन आहे। सदारती निज़ाम जो ऑप्शन कीअं आहे इमरान ख़ान साहिबु वटि? एग्ज़ैक्टली सम्झो मां हिन मुल्क में कीअं फेडरेटिंग यूनिट्स आहिनि, तव्हां उन्हनि खे हिकिड़े प्रेसिडेंशियल रूल में कीअं आणे सघो था? ऐं छा असां वटि सदारती निज़ाम ज़ियाउल जी सूरत में, परवेज़ मुशर्रफ जी सूरत में, हिननि सूरतनि में न हलिया आहिनि छा? पोइ हू कहिड़ा कामयाबु थी विया? सदारती निज़ाम असां जहिड़े मुल्कनि में जेके फेडरेशन्स आहिनि, जंहिंमें जेके सूबा आहिनि, फेडरेटिंग यूनिट्स आहिनि, जिथे मुख़्तलिफ़ तहज़ीबूं, ॿोलियूं, कल्चर रखंदड़ जेके आहिनि आबादियूं रहंदड़ हुजनि, उते अहिड़ा तजुर्बा करणु इहो त पाकिस्तान लाइ कंहिं सूरत जेको आहे उहो हिकिड़ो को सुठी शइ न आहे। ऐं हाणे बसि थी वई, 75 साल थी विया आहिनि मुल्क खे, हाणे तजुर्बा करणु बंदि कयो। जी हा एक्सेप्ट कयो, जॾहिं एक्सेप्ट कयो था त कॉलर असांखे वरियम लांजो इस्लाम कोट मां। वरियाम जी लांजो साहिबु छा चवणु चाहींदा? वालेकुम अस्सलाम। साईं अली साहब, कल एतराज़ हसन जी मुलाक़ात इमरान ख़ान सां थी, ऐं अॼु मथां वरी जमायत इस्लामी जे वफ़द जी मुलाक़ात थी, ऐं मथां वरी लॉन्ग मार्च जी जेका तारीख़ आहे उनमें बि वाद कई वई। ऐं किथे ईअं त न आहे इमरान ख़ान एस्टेब्लिशमेंट वफ़ाक़ जो बैकडोर में ॻाल्हियूं हलनि पियूं, ऐं जेके वफ़ाक़ जा नुमाइंदा आहिनि उन्हनि जी गुज़िरियल 4 ॾींहं जी प्रेस कॉन्फ्रेंस बयाननि में बि नरमी इमरान ख़ान जे ख़िलाफ़ नज़र अचे पई। किथे ईअं त न आहे किथे बैकडोर में ॻाल्हियूं हलनि पियूं? ठीकु आहे साईं। वरियाम साहिबु, हिकिड़ो त ख़ैर जमात इस्लामी ऐं एतज़ाज़ हसन हिकिड़ो अलॻि मामलात आहिनि। एतज़ाज़ हसन जो मूं किथे बयानु पढ़ियो पियो त यार हाणे मुंहिंजे पाड़ेसरी आहे इमरान ख़ान, उनखे गोली लॻंदी त छा क़यादत खां पुछां त पोइ वञी अयादत कयां छा? उहो उन सिलसिले में वियो, पुराणो दोस्त आहे इमरान ख़ान जो। इमरान ख़ान चए थो ऐं क्रिकेट में ई विकेट कीपर हूंदो एतज़ाज़ हसन। बाक़ी जमात इस्लामी ज़ाहिर हिकिड़े जेस्चर में वई आहे, हिकिड़ो पुराणी रिवायती जेका सियासत हूंदी, जॾहिं सियासी पार्टियूं जेके आहिनि क़बीला न हूंदियूं हुयूं, सियासी पार्टियूं हूंदियूं, हाणे अॼुकल्ह क़बीलाई रुख़ ॾेई वरितो आहे न। त बैकडोर ॻाल्हियूं बिल्कुलु थियनि पियूं, थींदियूं रहियूं आहिनि, मुस्तक़िल नाकाम थींदियूं रहियूं आहिनि। हाणे अगरि इमरान ख़ान साहिबु फ्लैक्सिबिलिटी ॾेखारे पियो त थी सघे थो उनखे को सूरत हाल कुझु हुन लाइ बि बहितरी निकिरे, को शयूं किथे को खड़तेल निकिरे, हासिल का शइ थिए। लेकिन हाणे ख़ान साहिबु जेको आहे पहिरीं जेको मतिलबु हिकिड़े 7 राग यानी कारे ते ॻाए रहिया, तमामु मथे सुरनि में ख़ान साहिबु पंहिंजो टेम्पो खणी हली रहिया। हाणे ख़ान साहिब खे अगरि त 10 महीना इलेक्शन जो इंतज़ारु करिणो आहे त 10 महीना इहो टेम्पो बरक़रार न रखी सघंदा। जी हा, पोइ खेसि पंहिंजो टेम्पो थोरो हेठि लाहिणु खपे। ज़ाहिर आहे, पर लॉन्ग मार्च मुलतवी न थियो आहे, सुभाणे खां वरी शुरू आहे। इमरान ख़ान चए थो आउं पिंडी खां अची जॉइन कंदुसि, पर ॻाल्हियूं इन ई महीने में थियनि पियूं, ऐं इन ई महीननि में ही 29 नवंबर खां पहिरीं मामलात त सिधा थी वेंदा। कॉलर सां गॾु हारून खिज़री कराची मां। जी खिज़री साहिबु छा चवणु चाहींदा? मूंखे कारी साहिब खां सवाल पुछिणो आहे त जेको इमरान ख़ान हींअर तक़रीबन बैकफुट ते अची वियो आहे, इन जो असांजे ख़्याल में इहो सबबु थी सघे थो त जेको पंजाब जी हुकूमत आहे उहो हुन सां एतिरो ताउन नथी करे जेतिरो हू चाहे थो, ऐं पंजाब जी हुकूमत में हथ मां वञी सघे थी। ऐं ॿियो गवर्नर राज जो जेको ऑप्शन आहे त जेकॾहिं तव्हां 2 सूबा चढ़ाई कंदा त गवर्नर राज बि लॻी सघे थो। त इहे 2 शयूं अहिड़ियूं आहिनि इमरान ख़ान खे बैकफुट ते आणे सघनि थियूं, ऐं तक़रीबन आणे छॾियो अथनि। हाणे सिर्फ़ु जेको करे थो उहो फेस सेविंग लाइ हुनखे कुझु न कुझु खपे। साईं जो हिन में छा ख़्यालु आहे? ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर जावेद समो नगर पाकर मां। जी समो साहिबु छा चवणु चाहींदा? अॼुकल्ह जेको आहे मिस्र में माहौलियाती तब्दीली ते कॉन्फ्रेंस थी गई आहे, उते पाकिस्तान बि शिरकत कई आहे,
ऐं असांजे तरफ़ां इहा हुते घुर कई थी वञे त लॉस एंड डैमेज तहत जेको आहे कंपनसेट कयो वञे जंहिंजी वजह नुक़सानु थियो आहे पाकिस्तान में, जंहिंजी सेक्रेटरी जनरल UN बि ॻाल्हि कई, उन लाइ $100 मिलियन डॉलर जेके आहिनि रखिया पिया आहिनि। ऐं इहो सुवालु इहो आहे त US ऐं ॿिया जेके वॾा मुल्क आहिनि जेके पॉल्यूटर्स आहिनि, छा उहे इहो करणु ॾींदा? ऐं तव्हां उन बाबति छा था सम्झो त असांखे इन जे लाइ कंपनसेट कयो बि वेंदो या सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं आहिनि? साईं साईं कराची में खिज़री साहब ही इमरान खान साहब थोरो लचक ते ॾेखारी आहे, बैकफुट चओ या लचक चओ, ॾेखारणु घुरिजे, सियासत आहे, लेकिन हाणे छा सवाल छा हो साईं चयो त इहा फेस सेविंग आहे इमरान खान साहब जी। साईं ठीकु आहे, इमरान खान साहब खे हिकिड़ो पंहिंजो जेको लॉन्ग मार्च जे हवाले सां, हा पर लॉन्ग मार्च पहिरियों लॉन्ग मार्च त लॉन्ग मार्च आहे न साईं, नुक़सानु त वरी बि थी सघे थो, मामलात त काॾे वञी सघनि था अवाम आहे न, जी हा, माण्हू किथे वञी सघनि था, को नामालूम माण्हू बि कुझु करे सघनि था, कोई इमरान खान न बि त बहरहाल हिकिड़ो सियासी हिकिड़ी शेत एक्टिविटी ते जेतोणीकि इमरान खान कल्ह रोके छॾियो आहे जलसा जुलूस करण लाइ, सवाइ इस्लामाबाद जे कारकुननि खे जेको रोड ब्लॉक थी रहिया, त साईं चवनि था त गवर्नर राज जो इमरान खान खे डपु आहे। आउं नथो सम्झां, हा इहा ॻाल्हि हुनखे आहे ख़बर त हुनजी पंजाब हुकूमत में हुनजी ओतिरी हली न, बाक़ी हलेसि थी, लेकिन जिथे हू विढ़ाइणु चाहे पियो पंजाब हुकूमत खे, उते पंजाब परवेज़ इलाही कोन विढ़ंदो, परवेज़ इलाही इमरान खान सां गॾु बीहंदो, पर उते न विढ़ंदो जिथे इमरान खान सां विढ़ाइणु चाहे पियो। बाक़ी गवर्नर राज जो इमरान खान खे आउं नथो सम्झां डपु थींदो, छाकाणि गवर्नर राज त ख़ुदि फेडरल हुकूमत लाइ हिकिड़ो ॾचो थी पवंदो, पंहिंजे लाइ ॾचो थी पवंदो, पंहिंजे लाइ फेडरल हुकूमत लाइ ॾचो हूंदो, इमरान खान लाइ कहिड़ो ॾचो हूंदो? गवर्नर रूल सस्टेन ई न थींदो, कहिड़ी बुनियाद ते गवर्नर रूल हणंदा? सो गवर्नर रूल जे डपु इमरान खान खे, ऐं इमरान खान छा थी वेंदो? फेडरल हुकूमत न आहे पंजाब में, अगरि गवर्नर रूल लॻंदो, गवर्नर रूल त फेडरल हुकूमत लाइ ॾचो थींदो, ऐं नथो सम्झा उहो डपु आहे हुनखे। सो फेस सेविंग ज़ाहिर खान साहब पंहिंजे लाइ पाण ॻोल्हींदो, ऐं पर हीउ थियणो इन ई सम्झो त 1.5-2 हफ़्तनि में, नवंबर में ई मामलात घणे भाङे उकलाइजी वेंदा, नओं चीफ अची वेंदो, नालो साम्हूं अची वेंदो, पोइ बाक़ी शयूं सेटल थी वेंदियूं, ऐं पोइ नओं चीफ अगरि अची वञे थो, छाकाणि इमरान खान चए थो त बाजवा साहिब जी एक्सटेंशन $1 बिलियन जो सुवालु आहे, आउं जेतोणीकि नथो सम्झां, सची ॻाल्हि आहे, ऐं इन करे 2 सबब आहिनि मुंहिंजा न सम्झण जा एक्सटेंशन जे हवाले सां। हिकिड़ो इहो आहे त बाजवा साहिबु पाण चई चुको आहे त न वठंदसि एक्सटेंशन, ॿियो सबबु इहो आहे त हाणे एतिरियूं कॉम्प्लिकेटेड थी वियूं आहिनि अंदरि ॿाहिरि, जो हिन महिल आउं सम्झां थो त एक्सटेंशन को हींअर ॾियण वारा बि शायदि मुश्किल थींदो, वठण वारनि लाइ मुश्किल थींदो, बाक़ी हाणे को सिस्टम ई हलियो वञे, को अहिड़ो वॾो सानियो थी पए, को एॾो वॾो हादसो थी पए, ऐं बहालत मजबूरी मुल्क जे अज़ीम तर मुफ़ाद में कुझु करिणो पए त नथो थी सघे। बाक़ी हीउ जीअं किसो हल्को थधो हल्को गरम हले पियो, इन में एक्सटेंशन जी मूंखे किथे गुंजाइश नज़र नथी अचे, बाक़ी माहौलियात ते पहुची समूह साहब जी समूह जी ॻाल्हि ते अचूं था, पहिरियों कॉलर वठी वठो, वली मोहम्मद खोसो मेड़ मां। जी खोसो साहब, छा चवणु चाहींदा? हा साईं, साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजो सवाल इहो आहे त हिन महिल जिथे बि इमरान खान इलेक्शन विड़े थो, हे हाराए था वञनि, ऐं हिननि जो न ई पब्लिक में रुगराफी आहे, न हिननि जी जलसनि ते माण्हू वञनि था। खान साहब जेको बियावाती ते जलसो कयो, इन में तव्हां ॾिसो त 2-2.5 लख माण्हू खां बि मथे हुयो, तो तव्हांखे छा थो लॻे त 2023 जे इलेक्शन में हे नून लीग वारा या प्राइम मिनिस्टर साहब इहो सर्वाइव करे सघंदो? बसि इहो। समूह साहब जेके ॻाल्हि कई पे माहौलियाती हवाले सां कॉन्फ्रेंस, जेके सही कॉन्फ्रेंस न थींदियूं आहे, इहे सभु कुझु थींदो आहे, पोइ प्लेज थींदो आहे, जेके अपीलूं यूनाइटेड नेशन्स वारनि कयूं हुयूं, केतिरा मिलिया? त हुन में मिलिया घणा पीनट्स मिलिया न, इहे छा कुझु बि न मिलियो। सो इहे बड़ी आसरा आहिनि साईं, नुक़सानु पंहिंजो माण्हू हर को पाण भरे। इहो जेको पाकिस्तान जो मौक़िफ़ आहे त भई असांखे ख़ैरात या इमदाद न ॾियो, असांखे जो जेको तव्हां नुक़सानु कयो आहे इंटरनेशनल, स्पेशली जिन्हनि वधीक माहौलियात खे तबाह कयो आहे, त उहो असांखे कंपनसेट कनि, भरपाई करे ॾियनि, कंपनसेट कनि, छो कनि, असीं छा करे वठंदासीं। आउं नथो सम्झां को घणो हुन में थींदो। बाक़ी लोन आहिनि, कुझु लोन थोरो डेफर कया वेंदा, कर्ज़ मुखर कया वेंदा, बाक़ी घणो आसरो न रखो समूह साहब। खोसो साहब जी मूंखे आवाज़ सम्झ साईं चवनि पिया त 2-2.5 लख माण्हू इमरान खान जे जलसनि में चवनि था पिया त एॾी अवाम आहे, छा जॾहिं जेके सीट तां बीहे थो खटी थो वञे, त छा भला 2000 नेक्स्ट इलेक्शन जी ॻाल्हि कई त उन में इमरान खान साहब खटंदा न हाराईंदा? सूरत हाल छा बीहंदी? मतिलबु खटंदा ई बेसिकली साईं जो चवण? साईं चवंदा खटंदासीं, ॾिसूं
ॻाल्हि इहा आहे त सही इलेक्शन में बाई इलेक्शन्स में हीअं त इमरान ख़ान कयो त कमाल आहे, जेका आख़िरी इलेक्शन पंजाब वारी बि कमाल हुई, छाकाणि उन महिल शहबाज शरीफ़ नवाज़ लीग वारा हुआ हुकूमत में, हिते 12 जमातूं पंजाब में पावर में हुयूं, मुबैना तौर ते इस्टेब्लिशमेंट मिस्टर एक्स ऐं मिस्टर वाई जी ॻाल्हियूं थी रहियूं हुयूं, उन महिल पंजाब मां खटे वियो। हीअ जेके ताज़ो हुन 7 मां 6 सीटूं खटियूं ऐं उन में इहो चई करे खटियईं त आउं असेंबली में न वेंदुसि, खटे वियो। त फ़िलहाल माण्हुनि जी मोट जेका आहे उहा त ग़ैर मामूली आहे। ऐं इहे चवां हाणे इहो केरु चए त सही पंहिंजी खटियल सीटूं वरी खटे पियो, इहो सुवाल न आहे। पोइ माना 2013 में बि माना 2018 में धांधली न थी न, कॾहिं चओ था मिसाल मरियम साहिबा चवनि थी पंहिंजी खटियल सीटूं वरी खटे वियो, कहिड़ो कमाल थो करे, त माना पोइ 2018 में सही खटे वियो हो न, पोइ छो था चओ त 2018 जी इलेक्शन जेका आहे उहा धांधली हुई। सो चवण जो मक़सदु इहो आहे त हींअर ग्राफ ख़ान साहिब जो तमामु मथे आहे ऐं हिन में उहो वोटर अचे पियो, इमरान ख़ान जी वोट करण लाइ उहो वोटर अचे पियो, माज़ी में बि थियो जेको नॉर्मली वोट न कंदो ई न आहे। सो उहो वोटर जेको रिवायती कॉन्स्टिट्यूंसी पॉलिटिक्स आहे, जेका तकनि जी सियासत आहे, उन में उन्हनि वोटनि खे ॻणिबो ई न आहे त हे त निकिरंदा ई कोन, उहे निकिरी अची वोट ॾियनि पिया। सो हींअर हिन महिल अगरि पाण ॻाल्हि कयूं अॼु जी ख़ुशि अॼु त वाक़ई में ख़ान साहिब जो ग्राफ मथे आहे। अच्छा इमरान ख़ान साहिब जी जेको टोटल पॉलिटिक्स हर कोई चयो थो, तव्हां पाण बि चयो त इमरान ख़ान साहिब जी जेका टोटल पॉलिटिक्स हिन वक़्तु बीठल आहे उहा मतिलबु हिकिड़ो त हू तनक़ीद कॉन्स्टेंट तनक़ीद कंदा अचनि था ताकी माण्हुनि खे रिवाइज़ रहे, ॿियो त अक्सर माण्हुनि जी सपोर्ट इन करे आहे लहण खां पोइ बि एॾी बुरी कारकर्दगी 3.5 साल हुजण खां पोइ बि त भई असां हिननि खे नथा एक्सेप्ट कयूं, त इमरान ख़ान साहिबु अगरि अग्रीमेंट कनि था त पोइ उहे माण्हू जेके वोट करण लाइ निकिता हुया उहे वापसि घर न हलिया वेंदा। हाणे इहो हिकिड़ो $1 मिलियन जो सुवालु आहे त अगरि इमरान ख़ान इन्हनि रिवायती सियासतदाननि या सियासी पार्टियुनि सां जमहूरियत ऐं हिननि मामलनि लाइ वेही ॻाल्हियूं करे थो, जेको चई कल्ह ताऊं जमहूरी कुवतनि लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि मुंहिंजा, अगरि हिननि सां डायलॉग करे थो त $1 मिलियन जो सुवालु इहो आहे ॿ, हिकिड़ो मिलियन जो हिकिड़ो 1.5 मिलियन जो। $1 मिलियन जो सुवालु इहो आहे त छा इमरान ख़ान हिननि सां ॻाल्हियूं कंदो त जेके ऑप्टिक्स आहिनि, माण्हू जेके ॾिसनि पिया, हिन जा पंहिंजा जेके सपोर्ट आहे इमरान ख़ान जो, उहा हिन खे क़बूलींदी 100%। हिकिड़ो त इश्क में अखियूं बंदि आहिनि, उहो त ख़ैर उहो त चवंदा अलाए जेको ख़ान साहिब करे थो ठीकु थो करे, जी हा, पर कुझु ख़ान साहिब जी सपोर्ट में अखियूं खुलियल बि आहिनि, छाकाणि त इमरान ख़ान जी पाण चए थो त अगरि हिननि खे न आणींदा मूंखे हटाइण खां पोइ त मुंहिंजी मक़बूलियत एतिरी न वधे आहे। माना इमरान ख़ान बि मञे थो त इमरान ख़ान जी सपोर्ट जेका सपोर्ट आहे हुनजो हिकिड़ो ॻच हिसो इन करे इमरान ख़ान खे सपोर्ट करे थो, छाकाणि त इमरान ख़ान हिननि 12-13 रिवायती सियासत पार्टियुनि खां अलहदा थी बीहे थो। सो इहो हुनजो हिकिड़ी वॾी USP आहे, वॾी USP आहे, यानी हुनजी इनफरादियत या हिन प्रोडक्ट जी ख़ूबी आहे त हू पाण खे हिन खां धार करे बीहारे थो। हाणे अगरि हिननि सां सुभाणे जमहूरियत लाइ टॉक्स ते वेहे थो त हिन जा जेके चाहींदड़ या हिन जी जेको सपोर्ट आहे इमरान ख़ान जी, उहो छा 100% हिन खे अखियूं ॿूटे क़बूले वठंदी, इहो $1 मिलियन जो सुवालु आहे। $1.5 मिलियन जो हिकिड़ो सुवालु आहे, $1.5 मिलियन जो इहो सुवालु आहे त पोइ इमरान ख़ान पोइ अॻिते सियासत तक़रीर में चवंदो छा, छाकाणि त तव्हां ॾिसो त इमरान ख़ान जी तक़रीर अगरि तव्हां का बि तक़रीर खणी ॾिसो माज़ी उन में 90% 95% तक़रीर जो मौज़ू हूंदा आहिनि, ये चोर थे, ये खा गए, फिर मैं पोइ हिननि खे अलाए छा चए थो, हिननि जेके रिवायती सियासतदान आहिनि। त अगरि हिननि सां अज़ीम तर मुफ़ाद में डायलॉग करे ऐं मामलात ख़ान साहिबु ठीकु करे थो मुल्क में हिकिड़ी, त पोइ तक़रीर आईंदा सियासी कंपेन छा ते हलाईंदो। हीअं तो चए थो न मैं हाँ जो इलेक्शन कंपेन हलाईंदो, चए तो मैं आऊँगा, मैं NRO उड़ा दूंगा, मैं इनको जेलों में डाल दूंगा, मैं लूटा हुआ पैसा वापस ले आऊँगा। पर जॾहिं मामलात क़बाइली तकरार खां निकिरी करे सियासी वारो थी वेंदो, पोइ छा चवंदो ख़ान साहिब, त इहो $1.5 मिलियन जो सुवालु थी। सो इहो बहस तलब मौज़ू आहे। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे न ख़ान साहिब जी जेका सपोर्ट आहे उहो उनजी शइ त को बि असरु न पवंदो, ख़ान साहिबु जेको करे पियो चवंदा ठीकु आहे। ॾिसो मूंखे इन ते क्वेश्चन मार्क आहे।
आउं सम्झां त इमरान ख़ान जो हिकिड़ो अधु हिसो, अधु खां वधीक, अधु खां घटि, उहो त वाक़ई में अहिड़ो आहे जंहिंसां तव्हां उनखे पॉलिटिकल लॉजिक जी सियासी मंतक सां हुनजो तालुक़ु न आहे। पर हिकिड़ो वॾो तबिको हुन सां जेको आहे बुग़्ज़ में कठो थियल आहे, जी हा, जी हा, ॿियनि जी नाराज़गी में कठो थियल आहे, जी हा, उहे शायदि उन्हनि खे ॻाल्हि न वणे। उहे वापसि पोइ डिमोरलाइज़। आउं ज़ाती तरह अगरि मूंखां पुछो त आउं त चाहियां थो त टॉक्स थियनि, आउं त चाहियां थो त मुल्क में पॉलिटिकल एनवायरनमेंट क्रिएट थियणु खपे, सियासी मुखालफ़त ज़ाती दुश्मनी में न चेंज थियणु खपे। सो मुंहिंजी ज़ाती राय कुझु बि हुजे, नुक़सान भली कंहिंखे पए त कए, मुल्क खे फ़ाइदो पवंदो। एक्ज़ैक्टली। सो हाणे छाकाणि हींअर इमरान ख़ान साहिबु तव्हां ॾिसो न त ही जॾहिं खां हुकूमत ॾठी अथसि 6 महीना थी विया अथसि, जी हा, अप्रैल उन में अमेरिका बहादुर उन सां घटि न कई अथसि। उन खां पोइ हिननि सियासी पार्टी पोइ चोर ऐं फिर बूट पॉलिश है, फिर अलिफ है, फिर वे है, जेको पाण ॿोली ॿुधी, आख़िर में एस्टेब्लिशमेंट, यस, मीडिया गॾोगॾु, एग्जैक्ट, मीडिया सां गॾोगॾु ईअं हल्का फुल्का थपाथुपी जारी रखियईं। त ख़ान साहिबु छॾियो त कंहिंखे ई कोन्हे, जी हा, लेकिन बहरहाल हुनजी सपोर्ट आहे। ऐं अक्सर माण्हुनि जो जेके सियासियात जे मौज़ू जा शागिर्द आहिनि, उन्हनि जी अक्सरियत जो इहो ख़्यालु आहे त इन जो इहो ई नैरेटिव जेको आहे त हीउ सभिनी खां मुख़्तलिफ़ आहे, मुनफ़रिद आहे, इहो ई हिन जो वजाए मक़बूलियत इहा ई आहे। जी हा, वजाए मक़बूलियत इहा, जी हा, जी हा, जी हा। अच्छा, शेख रशीद जी हिकिड़ी ॻाल्हि कई, शेख रशीद साहिबु चयो त हिन ई महीने सिलेक्शन ऐं इलेक्शन जो टाइम थी वेंदो, माना ॻाल्हि थी वेंदी, क्लियर थी वेंदी। हिन ई महीने रावलपिंडी जे इजलास जी बि ॻाल्हि कई उन्हनि, त रावलपिंडी जो इजलास जेको लॉन्ग मार्च अची इमरान ख़ान साहिबु हुते, उहो ऐं उन्हनि लंडन में थियणु मीटिंग जेका अॼु प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़, शहबाज़ शरीफ़ वियल आहिनि नवाज़ शरीफ़ साहिब सां मुलाक़ात करणु, छो त लंडन में थियणु मीटिंग जेके आहिनि उहे सॼी सूरत हाल क्लियर कंदी। सॼी सूरत छा ज़ाहिर चीफ जी मुक़ररी आहे न, इहा कहिड़ो मामलात आहे? इहो ई डॉलर जो रेट तय करणु कोन वियो आहे शहबाज़ शरीफ़। जी हा, जी हा, न इहो पुछणु वियो आहे त भई हिकिड़ी वज़ारत हिनखे ॾियां या हुनखे ॾियां, पुछणु इहो ई वियो आहे त भई हाणे फाइनल कयो वञी मूंखे, ऐं फाइनल थी नाला त हुतां ईंदा। हाणे कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त ख़ुदि ॿिन्ही भाइरनि जे दरमियान इतफ़ाक़ी राय न आहे नए नाले ते, पर इहे माण्हू जेके ॻाल्हियूं कनि था त ॿिन्ही भाइरनि में इतफ़ाक़ी राय न आहे नए नाले लाइ, मुंहिंजो उन्हनि खां हमराहनि खां सवाल इहो आहे त भई छा इहे ॿई भाइर फ़ैसिलो कंदा छा? ज़ाहिर आहे, जी हा, वॾा भाइर फ़ैसिलो कोन कंदा छा? सो ॻाल्हि इहा आहे त हीउ रुॻो हीउ फ़ैसिलो कंदा छा? सो उतां फ़ैसिलो ईंदो त पोइ इतफ़ाक़ी राय थी वञणु खपे। पोइ किथे न किथे। ऐं नवाज़ शरीफ़ साहिबु वटि हीअं ॾिसो, नवाज़ शरीफ़ जी बि इमरान ख़ान जी GT रोड ते वधियल मक़बूलियत खां पोइ, जेको इन 6 महीननि में सफ़ा हमरा जी मक़बूलियत सफ़ा ग्राफ मथे वियो आहे इमरान ख़ान जो, इन खां पोइ नवाज़ शरीफ़ जी ऐं मरियम नवाज़ जी बि उहा आवाज़ में ओतिरो वज़न थोरी रहियो आहे जो जीअं चवंदा उहो थी वेंदो। मतिलबु जीअं चवंदा मुराद इहा त उन ॻाल्हि खे तमामु अहमियत ॾिनी वञे। छाजे लाइ अहमियत ॾिनी वञे? हाणे GT रोड जो आवाज़ जेका GT रोड ते पराॾो आहे, GT रोड ते जेका गूंज आहे, GT रोड जी जेके पराॾे जो डपु आहे, उहो हाणे पराॾो नवाज़ शरीफ़ खां त वधीक इमरान ख़ान जो आहे। जॾहिं इमरान ख़ान जी न ॿुधूं त नवाज़ शरीफ़ छो ॿुधंदा? जॾहिं हिन वक़्तु सभु इमरान ख़ान साहिबु बि जेको आहे उहो थोरो बैकफुट ते हलिया विया आहिनि या जेको बि नज़र अचे थो पियो, त शायदि माना इहो पक थी चुकी आहे त जेका मतिलबु या त इहा इंडिकेशन अची चुकी आहे त नेक्स्ट लीडरशिप जेका बि अचे उहा कंप्लीटली पॉलिटिकली रहंदी, तॾहिं सभु कोई चए थो भई ख़ैरु आहे। ॾिसो यासिर साहिबु, ॻाल्हि इहा आहे त हिन ते कॉमेंट या तबसरा जेके माण्हू बि कंदा उहो करे सघनि था। ऐं इन करे नथो करे सघां त मूंखे ख़बर ई कोन्हे त केरु थो अचे। एग्ज़ैक्टली, कंहिंखे बि न ज़ाहिर आहे। अच्छा हलो मूंखे ख़बर बि हुजे, पर भाई ॻाल्हि इहा आहे त जॾहिं उहिदे ते ईंदो, जॾहिं चवंदा आहिनि त माण्हू जॾहिं घोड़े ते सवार थींदो, घोड़ो हलाईंदो, त ख़बर पवंदी त हू शइ सवार सुठो आहे या न आहे। त ईअं ई जेको बि नओं माण्हू ईंदो, सियासत में त इहा हूंदी न, पाण खे ख़बर हूंदी आहे त यार हीउ कल्ह एडवाइज़र हो त ईअं हो, मिनिस्टर थियो ईअं हो, चीफ मिनिस्टर थी ईअं हो। हाणे शहबाज़ शरीफ़ जी ख़बर हुई त भई चीफ मिनिस्ट्री अथव, हाणे प्राइम मिनिस्टर अथव, हीअं कंदो। आर्मी चीफ त पहिरियों ई आख़िरी दफ़ा सां मुराद पहिरियों दफ़ो ठहंदो आहे न। सो ठहंदो त ख़बर पवंदी त ए पॉलिटिकल आहे या बी पॉलिटिकल। ऐं पोइ बसि आउं त एतिरो मिसरो आहे उर्दू जो त ख़ुदा जब हुस्न देता है नज़ाकत आई जाए। कॉलर नज़ाकत शकील अहमद मंगी टंडोरिया मां। जी मंगी साहब, छा चवणु चाहींदा? जी साईं। सर मुंहिंजो अली क़ादर साहब खां सुवालु आहे त हीअ जेके सियासतदान पाण में विढ़नि पिया था ऐं महांगाई त वधंदी थी वञे, डॉलर वधंदो थो वञे, इन ते त कॾहिं न इमरान ख़ान तकरीर कई आहे, न को शहबाज़ शरीफ़ कई आहे।
हू थो चवे हू चोर आहे, हू थो चवे हू चोर आहे, विच ते अवाम परेशान बि थी थिए, महांगाई खे मुंहुं बि थी ॾिए, थोरे न ते ॻाल्हाईंदा। या वज़ीर आला पंहिंजो सिंध आहे, मतिलबु सिंध जो वॾो आहे, जीअं जीअं घर जो वॾो हूंदो आहे, पोइ उहो नथो पंहिंजी निगरानी करे डिफिन ते त मां हेॾी बजट ॾियां थो, किथे था कमु कनि, छा था कमु कनि, ऐं इहो पैसा किथे था ख़र्च कनि। सो इन ते थोरो अली साहब खां इहो थोरो राय वठणी आहे, त इन ते थोरो ॻाल्हाईंदा वज़ीर आला ते हिन ते। ठीकु आहे, ॿियो बि कॉल मुराद लाशारी शहदाद कोट मां। जी लाशारी साहब, छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर इमरान खान खे माना मौजूदा जेको मुस्तक़बिल आहे इन जे बारे में तव्हां कुझु रोशनी विझंदा त मौजूद मुस्तक़बिल जो छा नज़र थो अचे अली काज़ी साहिब खे? ठीकु आहे साईं। सही मंगी साहब, हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां चयो त हीउ डॉलर महांगो थी वियो आहे, शयूं महांगियूं थियनि पियूं, हीउ थिए पियो, उन ते छो ही रुॻो इमरान खान ऐं PDM वारा हिक ॿिए खे चोर चोर चवनि पिया, माण्हुनि जो छो नथो ख़्यालु अचे? साईं हू त पंहिंजे पर में माण्हुनि लाइ कनि पिया। हाणे माण्हू चवनि था असांजे लाइ न पिया कयो, त ॿी ॻाल्हि आहे, पर माण्हू पंहिंजे एजेंडा ते इहो पाण बि त रखनि। सची कयो मंगी साहब, वोट ॾियण महिल तव्हांजे एजेंडा ते इहे ॻाल्हियूं हुजनि थियूं जी हा, त कंहिंजी हुकूमत में महांगाई थी या सस्ताई थी, अमन अमान ख़राबु थियो, सुठो थियो, रोड सुठा ठहिया, ख़राबु ठहिया, तरक़ियाती कम थिया न थिया, रिश्वत वधी, रिश्वत घटी। मंगी साहब वोट ॾियण महिल तव्हां असीं आम माण्हू आहियूं न, असीं आवाम आहियूं न, असांजे एजेंडा ते हुजे थो, नथो हुजे न, त असां बि शायदि इहो ई लका ॾिसी फ़ैसिला कंदा आहियूं, त बसि हू तव्हांखे उहे ॾिसो थिएटर में उहा ई फिल्म हलंदी जेका माण्हुनि खे वणंदी, जी हा, न त ॿिए ॾींहुं लही वेंदी फिल्म। जी हा, सो उहा ई फिल्म सिल्वर जुबली ऐं गोल्डन जुबली कंदी आहे जेका माण्हुनि खे वणे। सो माण्हुनि खे वोट ॾियण महिल इहे जेके ॻाल्हियूं तव्हां करे वियो, इहो माण्हुनि जी तरजीह ते हुजे थो छा? बाक़ी CM साहब ज़रूरु डिप्टी कमिश्नर्स खां पुछाणो कंदा हूंदा, हाणे तव्हांजे मूंखे रोज़ु अची ॿुधाईंदा कोन, पर एंड ऑफ द डे इहो गेज करणु, इहो मापणु माण्हुनि जी मर्ज़ी आहे न, त भई DC SP अलिफ बे मुख़्तियारकार इरीगेशन एग्रीकल्चर इरीगेशन इहे सही कमु कनि पिया न पिया कनि। इहो ई हिन सॼी ॻाल्हि खे जेको आउं करे वियुसि, हिन खे हिकिड़े लफ़्ज़ चइबो त गवर्नेंस आहे, जी हा, त हुकुमरानी तर्ज़ हुकुमरानी आहे। उहो तर्ज़ हुकुमरानी या गुड या गवर्नेंस तव्हांजे मुंहिंजे एजेंडा ते, आम माण्हू जे एजेंडा ते हुजे कॾहिं थो? वोट ॾियण महिल त नथो हुजे, बाक़ी ईअं कचहरियुनि में तमामु घणो पाण ॻाल्हाईंदा आहियूं। तमामु घणो, तमामु घणो। लाशारी साहब, अगरि तव्हां मूंखां पुछो पिया, मां बार बार चवंदो आहियां मूं वटि इल्म नजूम त आहे कोन जो आउं मुस्तक़बिल कंहिंजो ॿुधायां, पर आउं तव्हांजी ॻाल्हि मां ईअं सम्झां पियो त शायदि अगरि तव्हां मूंखां पुछणु चाहियो पिया त तव्हां PTI में शामिलु थियणु चाहियो पिया, त आउं तव्हांखे सलाह ॾियां त तव्हां थियो न थियो, ईअं चयो कोन्हे लाशारी साहब, पर जीअं पुछे ई थींदो आहे न, माण्हू सलाह वठंदो आहे कंहिंखां, त यार ॾियो हलवाले हिन जो मुस्तक़बिल आहे या न आहे, हिते प्लॉट वठां न वठां, प्लॉट क़ीमत वधंदी न वधंदी। सही, अगरि तव्हांखे सियासत करणी आहे, तव्हां वटि पीपल्स पार्टी ऐं PTI खां सवाइ ऑप्शन छा आहे सिंध में? जी हा, जी हा, जी हा। बाक़ी मुस्तक़बिल जी ख़बर अलाह की आहे, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ते आहे त PTI आहे इमरान खान, उन खां पोइ वला जी हा, जी हा, जी हा। अच्छा, पर असांजा फाइनेंस मिनिस्टर आहिनि दार साहब, सागदार साहब चवनि था त जेको सूद जे ख़िलाफ़ु शरिया कोर्ट जो जेको फ़ैसिलो आयो, उनखे जेको असांजी गवर्नमेंट फ़ैसिलो कयो चैलेंज करण जो, उन अपीलुनि खे असां वापसि वठंदासीं, ऐं जेको सूद खां पाक जेको सिस्टम असांखे शरिया कोर्ट जेको चयो आहे उहो असां इम्प्लीमेंट कराईंदासीं। चई मूंखे सम्झ नथो अचे त हिन महिल हिननि ॻाल्हियुनि जी प्रायोरिटी छा आहे, बाक़ी त हाणे मर्ज़ी आहे। अगरि हीउ जेको व्याज खां पाक हीउ जेको बैंकारी चई वञे थी, हाणे त पाण न ॻाल्हायूं, पंहिंजो सब्जेक्ट बि कोन्हे, एग्ज़ैक्टली, पर पंहिंजो इहो सब्जेक्ट बि कोन्हे बैंकिंग हिकिड़ी, पर हाणे हू बि कनि के हितां झलीनि था हुतां झलीनि था, जीअं मामला थियनि था। पर हिन महिल अच्छा चलो पाकिस्तान में त ही इस्लामिक बैंकिंग करे वेंदा, त न व्याज बैंकूं वठंदियूं न व्याज ॾींदियूं। कर्ज़ आउं वठणु वञा कर्ज़, त भई आउं फलाणो चैनल खोलियां थो त मूंखे बैंक पैसा ॾे, त माना मूंखां व्याज न वठंदी न, मूंखे चवंदी त अच्छा फ़ाइदो नुक़सानु थियो त उन में गॾु आहियूं। सो अगरि नुक़सानु थी वञे त माना पोइ मुंहिंजी प्रॉपर्टी ऐं ॿियूं शयूं प्लज त न थींदियूं न, पोइ ॿिन्ही जो नुक़सानु थींदो, पोइ ज़ब्त त न थींदो न मुंहिंजो कुझु बि नुक़सानु थींदो। वाह वाह। लेकिन इहे बैंकूं ही जेके आहिनि, बहरहाल कुझु सिस्टम ज़ाहिर हले थो दुनिया में, पर आउं हिकिड़ी ॿी ॻाल्हि पियो कयां, मूंखे हिन ते मुंहिंजो सब्जेक्ट न आहे, आउं इहो पुछां थो त पोइ IMF खे बि ॿुधाइणो पवंदो न सागदार साहिब खे, ॾिसई सुभाणे असांखां व्याज जी उमेद न रखिजो, न असीं तव्हांखे व्याज तव्हांखे व्याज कोन ॾींदासीं, पैसा न ॾींदासीं, पैसनि ते पैसा कोन ॾींदासीं।
IMF वर्ल्ड बैंक खां बि एशियन डेवलपमेंट बैंक खां बि पैसा वठी वठिजो छाकाणि चइजो बाबा छा कयूं उहो असांजे हिकिड़े मौलवी साहिब इहो हिकिड़े दफ़े बयानु ॾिनो न त भई पॾे हिन खे चइबो बाबा असां पैसा असां कोन व्याज त असीं ॾींदासीं कोन मना करे छॾियो असां वटि हराम आहे व्याज मना करे हा मना करे छॾींदासीं ऐं अगरि चवंदासीं बाक़ी जेको असुलु आहे उहो जॾहिं हूंदो तॾहिं ॾींदासीं त इसाक डार साहिबु अगरि इहो फ़ैसिलो करे वेठो आहे व्याज भई ॾिसो तव्हां मिसाल आऊं चवां त आऊं पंहिंजे घर जे अंदरि त हे कानून लागू कंदसि बाक़ी यासिर सां आऊं ॿाहिरि ॿिया मामलात ॿिए तरीक़े सां मामलात भई हिकिड़ी डबल स्टैंडर्ड एग्जैक्टली भई अगरि आऊं मुल्क जे अंदरि व्याजखोरी ऐं ही बैंक में जेका थिए थी इहे इनखे बैन कयो त फर्स्ट क्लास सुठो थी वियो हाणे IMF खे बि व्याज न ॾिजे न घटि में घटि आईंदा हुनखां कर्ज़ ई न वठिजे या त कर्ज़ ई न वठिजे भई छो कर्ज़ वठो असांखे व्याज ॾियणो पवंदो पाण सस्टेन थियूं लॉन्ग शॉर्ट आहिनि अॼु अगरि इमरान ख़ान साहिबु चइजे त माना बैकफुट ते आया आहिनि त गॾोगॾु में जेके ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं त लॉन्ग मार्च त कंटिन्यू रहंदो रावलपिंडी में वञी इजलास थींदो रावलपिंडी में पहुचंदा इमरान ख़ान साहिबु त शेख रशीद साहिबु बि चवंदा त हाणे रोडनि ते हूंदी आवाम ऐं उनखां पोइ मुल्क लाइ वतन लाइ जेके कफ़न पाईंदा आहिनि उहे इदारा जेके आहिनि उहे इलेक्शन कराईंदा माना इन में इशारो त ॾिए पियो त टेक ओवर जो इशारो थो ॾिए छा मतिलबु आहे यानी कफ़न मुल्क लाइ त ज़ाहिर आहे कंहिं बि मुल्क लाइ कफ़न पाइण सां मुराद इहा हूंदी आहे त शहादत ऐं मरण मारण लाइ तयारु फ़ौजूं थींदियूं आहिनि ॿियो केरु थींदो आहे अगरि कोई इदारो चइबो फ़र्द बि हूंदा आहिनि शहरी बि पंहिंजे मुल्क जे दिफ़ा लाइ कफ़न पाईंदा आहिनि पर इदारो ज़ाहिर फ़ौज हूंदो आहे त छा पियो चवणु चाहे शेख रशीद त मुल्क में टेक ओवर थिए पियो शेख साहिबु चई सघे थो मूंखे छाकाणि अहिड़ो कुझु ज़ाहिरी तरह त कुझु कोन्हे एग्जैक्टली ज़ाहिर तरह त का शइ न आहिनि उहे इलेक्शन कराइण जी कॉल ज़फ़र नकवी हैदराबाद मां जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे अस्सलाम वालेकुम बेटे यासिर मोहतरम अली काजी साहब अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम सर आज डॉक्टर अल्लामा इकबाल का जन्मदिन है ख्वाब देखा था पाकिस्तान का हजरत कायदे आज़म ने उसको अमल किया सियासी तौर पे हम ये मुल्क हासिल कर बैठे न जाने कहाँ गए वो दिन सर मुझे याद आते हैं बखुदा काजी साहब आप यकीन कीजिए आपके चचा मुझे बहुत याद आते हैं काजी आज़म मुझे बाप की तरह समझते थे हम तो सोचते हैं सर जितना आगे बढ़ रहे हैं बजाय इसके कि हम एक आसानियां पैदा करें सुकून हो जिंदगियों में अब तो तवक्कुआत काजी साहब नहीं समझ में आता वो दौर याद आता है जब बखुदा लोगों में मोहब्बतें थी पाकिस्तान बना था इन द ईयर 1948 मेरे दादा ने रोट ए लेटर टू माय फादर ही वाज इन सऊदी एट दैट टाइम इन 1948 और उन्होंने कहा था अली मोहसिन नकवी बेटा लगता है कि सिंध हमारा घर है सर कहाँ गए वो दिन अब ये फौज और इंतजामिया और इस्टेब्लिशमेंट को नाम लेके हम नहीं कहते हमारी सारी दुकानदारी जो है प्योरली हम सर से एक ठेले वाले से लेके और ऊपर तक हम पता नहीं सर क्यों यानी हमने अपने आप को तो लपेट लिया है मुनाफिकत की चादर में वो सुकून वो मोहब्बतें कहाँ चली गई काजी साहब कहाँ गए अल्लामा इकबाल कहाँ है कायदे आज़म कहाँ गई मादर मिल्लत और हम आज भी इंतजार कर रहे हैं मेरे अजीज हमवतनों सर काजी साहब थोड़ा सा रोशनी डालिए बहुत शुक्रिया नकवी साहब रोशनी तो आपने खुद ही बखूबी डाल ली इसके बाद कोई कोना कोई पहलू जो है वो तारीकी में है ही नहीं जिसमें मैं रोशनी डालूं लेकिन मजमूई तौर पे बात वही है कि हमें हम अक्सर हमने अपने बड़ों से भी सुना जी हम उन पुराने वक्त बहुत अच्छे थे जी हाँ तारीख़ भी जो पढ़ी गई उसमें जो अल्लामा इकबाल डॉक्टर इकबाल का जो विज़न था वो भी अपनी जगह है ख़ुद कायदे आज़म का जो विज़न था फिर अचानक कायदे आज़म को जो है वो बना दिया गया जो वो शायद थे नहीं लेकिन अब उस पर तो बोलते हुए भी घबराहट होती है कि जनाब कायदे आज़म की अगर आप उस तकरीर का हवाला दे दें जिसमें उन्होंने तो उस पर मतलब एक लेजिस्लेटिव असेंबली में जो उनका खिताब था फर्स्ट लेजिस्लेटिव स्टाफ कॉलेज का जो विजिट स्टाफ कॉलेज का जो विज़िट था तो अब बात यह है कि वो थी चीज़ें आज की रियलिटी ये है तो अब बड़ा जो एक मखमसा आ जाता है बड़ा मखमसा ये होता है कि क्या माजी में जिया जाए या हाल में जीते हुए मुस्तकबिल को बेहतर किया जाए तो बिल्कुल नस्टाल्जिया होता है माजी का कि जी मोहब्बतें थीं कोई मोहब्बतें भी देखें एक
پھر چلیں وہ لمبی کسی دن تفصیل سے نقوی صاحب سے بات کریں گے. لیکن ابھی تو جو اس وقت ہم جس مخمصے کا شکار ہیں اس پہ تو میرا خیال ہے کہ ہمیں حال میں جیتے ہوئے اور حال میں ہی یہ منصوبہ بندی یا حکمت عملی بنانی چاہیے اور اپنی تھاٹ کلیئرٹی کی طرف جانا چاہیے کہ یار مستقبل کچھ ہم بہتر کر لیں, کہ ہم نہیں ہماری آنے والی نسلیں کچھ بہتر دیکھ لیں. اس کے لیے جو کاوشیں ہو سکتی ہیں یا پھر دعائیں کی جا سکتی ہیں, تو یہی میں کہہ سکتا ہوں اس پہ. اچھا یہ ایشو تو تھے تو آسانی ملک میں یہ جڑی گال اچے مستقبل کے بہتر کرنا تو وہ سوال اترے تو نہ کیئر کرے نہ छाकाणि त केर त सभिनी खे ख़बर आहे कंहिंखे करिणो हूंदो आहे. जी हा, सभिनी खे ख़बर हूंदो आहे कंहिंखे करिणो आहे. लेकिन मसइलो इहो आहे त असां वटि जेको मेजर स्टेक होल्डर आहे, जेको सभिनी शयुनि जो सभिनी खां वधीक मुतासिर बि थिए थो, बेनिफिशरी बि आहे ऐं हुन खां मुतासिर बि थिए थो, उहो आहे आम माण्हू. जी हा, उहो पंहिंजो रोल नथो वधाए. पर उहो बि चई हुन लाइ चयो वञे त सही, हू हाणे कल्ह मूं CM साहिब लाइ कंहिंखे ॿुधो पिए त 75% माण्हू सिंध में जेका आहे ग़रीब आहिनि, त जेके बाक़ी 25% आहिनि उहे बि को रईस कोन आहिनि. जी हा, त माण्हू पंहिंजी दाल रोटी में पूरा आहिनि. माण्हू कराची में स्ट्रीट क्राइम ईअं वधियल आहे ॼण को हाणे को मसइलो ई न आहे. मतिलबु अॼु मूं किथे क्लिप ॾिठी पई त जमशेद रोड तां जेको आहे विच रोड तां मोबाइल हू खसे वञनि पिया, धाड़ियल वेठा आहिनि, चैलेंज पिया कनि पुलिस हेठि लाइ. पुलिस जेको आहे इजलास जी हिकमत अमलियूं बि ठाहे, बयान पई कढे त ॿेले में नथी लही सघे. सो हॉस्पिटल्स, एजुकेशन, त जेको जिथे फाथल आहे असांजा अदालती जेको सिरिश्तो आहे, जेको इंसाफ़ जो सिरिश्तो आहे, उन में माण्हू लोह लॻाए पिया आहिनि. त सम्झ में नथी अचे, त सम्झ में इहा ई अचे थी त माण्हुनि खे पंहिंजे ख़फ़े सां लॻाइल आहे, त भले इहे हिन ख़फ़े में हुजनि. ऐं असां इहा ॻाल्हि कंदा रहूं त भई हुन जो तक़दुस आहे, हुन जे ख़िलाफ़ु नथा ॻाल्हाए सघो, हुन जे ख़िलाफ़ु सोचण बि गुनाह आहे, हुन जी जेका हुरमत आहे, हुन जो पार्लियामेंट सुप्रीम आहे, न सी फलाणो सुप्रीम आहे, न सी सदारती निज़ाम अचणु खपे, न सी पार्लिमानी निज़ाम थियणु खपे. भई निज़ाम छा थींदा आहिनि अगरि अफ़ाल ऐं नियत ठीकु हुजे. एग्ज़ैक्टली, निज़ाम में सुठो कमु थी सघे. त अमेरिकन सिस्टम तव्हां ॾिसो, जी हा, एतिरो पेचीदा निज़ाम आहे हुकूमतनि जो. जी हा, अॼु बि हाणे वरी रिपब्लिकन्स खटनि पिया. जी हा, हाणे जो बाइडन अगरि ही सेनेट में बि अगरि अक्सीरियत अची वई इन्हनि जी रिपब्लिकन्स जी, हुते हाउस हेठि त अची वई, हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव, हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव में अची वई आहे. हाणे अगरि मथे बि अची वई रिपब्लिकन्स जी, त ही बाइडन जेको आहे 2 साल भई वाइट हाउस में शोपीस थियो वेठो हूंदो. जी हा, एतिरो कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे, जी हा, एतिरो मुंझल सिस्टम आहे. हिन जो ख़ुदि इलेक्ट्रोल कॉलेज ऐं यानी असीं जॾहिं अमेरिका वियासीं, मूंखे यादि आहे 88 में, त हेॾो सारो किताब ॾिनो त सम्झण लाइ त हीअ इलेक्शन थींदी कीअं आहे अमेरिका जी. पर छाकाणि त हुननि वटि सिस्टम हले थो, तंहिंजे करे हुननि खे शौक़ु ई न आहे. हुननि वटि को हू अचे रिफॉर्मिस्ट को नथो अचे, न अचो ठीकु कयूं. अरे बाबा हुनखे हले पियो न किसो, हिन खां अञा बहितर कयो, हुनजी स्पिरिट में वञो. चेक एंड बैलेंसिस आहिनि. प्रेसिडेंट कंदो त कांग्रेस ने अप्रूव कंदी. कांग्रेस अगरि पंहिंजी ॾाढी मुड़सी ते अची वञे त वीटो पावर प्रेसिडेंट वटि आहे. हिन हुन ते हिकिड़ा जुडिशरी आहे, हिकिड़ा चेक एंड बैलेंसिस आहिनि हुन वटि. हुते कंहिं बि इदारे जा हुरमतूं ऐं तक़दुस ऐं फलाण ऐं ढमकाण ऐं जेको ही बेहरमतियूं कोन थींदियूं आहिनि. जी हा, हुते सभिनी लाइ सभु कुझु ॻाल्हाए पियो आहे. जी हा, अमेरिका में अमेरिका जो झंडो साड़े छॾियो तॾहिं बि तव्हांखे गद्दारी जो केस नथो दाख़िल थिए. बट ॻाल्हि इहा इट्स अ वेरी यू मस्ट बी नोइंग इट, इट्स अ वेरी कॉम्प्लिकेटेड सिस्टम. उते त केरु नथो अची चए त अचो हिनखे पाण सिधो करे वठूं. त चए त हले पियो न, बसि 100 सालनि खां हले थो, हले पियो, फर्स्ट क्लास हले पियो. असां वटि न हिन खे थोरो हीअं करे वठूं, अच्छा बल्दियाती निज़ाम खे थोरो हीअं करे वठूं, अच्छा थोरो मतिलबु सदारती निज़ाम करे वठूं, फलाण करे वठूं, काबीना में हीअं करे वठूं, अहिड़ी तरमीम ख़तमु करे छॾी त मसइलो हल थी वेंदो, सूबनि खे इख़्तियार न मिलणु. नॉनसेंस आहे न. सभिनि खे एक्सपेरिमेंट जो शौक़ु आहे. हर को एक्सपेरिमेंट करणु चाहे. भाई जेको सिस्टम आहे उनखे अगरि लेटर एंड स्पिरिट में, पूरे रूह में अगरि जेको सिस्टम आहे उनखे तव्हां नाफ़िज़ करे छॾियो त बि गंज थी वञे. बाक़ी कानून ठाहिणु छा आहे, कानून त ठाहियो था, पोइ अमल थिए थो छा. जी हा. सो बेसिकली केरु ठीकु कंदो, जेसिताईं माण्हू ठीकु न कंदा कोई ठीकु नथो करे सघे. ठीकु आहे वरी मेवानी साहब. नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो. वरी मिलां ईंदड़ प्रोग्राम में. तव्हां